बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौर सॼे मुल्क में रैलियूं ऐं तक़रीबूं। भारत ख़िलाफ़ उबॾारींदड़ नारेबाज़ी। लाहौर में यूथ फोरम फॉर कश्मीर पारां वफ़ाक़ी वज़ीर सरदार मोहम्मद मियां सूमरो जी अॻवानी में मशल बरदार रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी माल रोड पहुती, जिते वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सूमरो ऐं ॿियनि अॻवाननि पारां कश्मीरियुनि जे हक़ में ख़िताब पिणु कया विया। जैकबाबाद में मुख्य तक़रीब बहरिया कॉलेज में थी गुज़री, जिते डेप्यूटी कमिश्नर डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ सियाल झंडो फड़कायो, जॾहिं त शागिर्दनि टैबलोज़ ऐं तक़रीरूं कयूं। बाद में DC जी अॻवानी में रैली पिणु कढी वई। ऑल प्राइवेट स्कूल्स एसोसिएशन पारां शहीद अल्लाह बख्श पार्क चेयरमैन सिकंदर अली महर ऐं सदर न्याज़ खोसो जी अॻवानी में रैली कढी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ प्राइवेट स्कूल्स जे मालिकनि, प्रिंसिपल्स, उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौर जमात इस्लामी पारां दीदार लाशारी, JUI पारां डॉक्टर AG अंसारी, सुन्नी पार्टी पाकिस्तान पारां अब्दुल खालिक कादरी, आम इंसान तहरीक पारां आबिद बिरोही, तहरीक लब्बैक पाकिस्तान पारां सैयद मुजाहिद शाह, डिफेंस पीस काउंसिल पारां मोहसिन टालानी ऐं क़ौमी अमन कमेटी पारां हसन करीम गोलो समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं मज़हबी तंज़ीमुनि पारां धार धार रैलियूं कढी वयूं। ठुल्ह में म्यूनिसिपल कमेटी खां प्रेस क्लब ठुल्ह ताईं मुख़्तियारकार दीदार कंडरानी, CMO नवाज़ गोलो ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई, जंहिंमें शागिर्दनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। गड़ियसन में पाकिस्तान पीस मूवमेंट ऐं पाक सिंध पब्लिक स्कूल दौड़ पारां ग़ुलाम फरीद खोसो, शकील बलोच, ज़ुल्फ़िकार कादरी ऐं ॿियनि जी अॻवानी में 5 फरवरी जे मौक़े ते कश्मीरियुनि जे हक़ में रैली कढी वई। बाहू खोसो में शाह लतीफ़ अकेडमी पारां कश्मीरियुनि सां यकजहती तौर कश्मीर कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। कॉन्फ्रेंस में स्कूली शागिर्दनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। मज़लूम कश्मीरियुनि सां यकजहती जो इज़हार कयो वियो। बाद में तबस्सुम खोसो, मुबारक बुलेदी ऐं सागर अली हसन हांबी जी अॻवानी में रैली कढी मोदी सरकार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। सखर में भी कश्मीरियुनि सां ॿधी जे इज़हार जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी ऐं सिविल सोसाइटी पारां मुख़्तलिफ़ हंधनि तां रैलियूं कढी प्रेस क्लब आरो भारत ख़िलाफ़ एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। खैरपुर में ज़िले इंतज़ामिया पारां मासूम कश्मीरियुनि ते भारतीय फ़ौज जे ज़ुल्म ख़िलाफ़ सिविक सेंटर खां डेप्यूटी कमिश्नर अहमद अली कुरैशी जी अॻवानी में रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रोड रस्तनि खां थींदी प्रेस क्लब पहुती। रैली में खातनि जे ज़िले ऑफिसर्स पिणु शिरकत कई। तंगवाणी में कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती लाइ तहरीक इंसाफ़ ऐं क़ौमी अमन कमेटी पारां सचल शेख, इलाही बखरानी, मुमताज़ खोसो ऐं आज़म खोसो जी अॻवानी में माशाअल्लाह स्टॉप ऐं डॉक्टर मलिक होटल खां अलॻि अलॻि रैलियूं कढी शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि ते गश्त करण बाद नेशनल बैंक आॾो एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। ॾहरकी में सरकारी अस्पताल जे अमले पारां MS डॉक्टर मुमताज़ अहमद चन्ना जी अॻवानी में कश्मीरी भेण भाइरनि जे हक़ में रैली कढी भारतीय जारियत खे निंदियो वियो। गौसपुर में क़ौमी अमन कमेटी ऐं सिविल सोसाइटी पारां पंहिंजे मज़लूम कश्मीरी भाइरनि सां एके ऐं ॿधी जे इज़हार तौर अब्दुल हफ़ीज़ ओगाही, दीवान लाल मारवाड़ी ऐं वकील सैयद ज़ाहिद अली शाह जी अॻवानी में रैली कढी वई। मटियारी में कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती ऐं भारतीय ज़ुल्मनि ख़िलाफ़ SC1 फारूक अहमद लगारी, SSP आसिफ अहमद बुघियो ऐं SC अब्दुल मजीद ज़हरानी जी अॻवानी में SSP ऑफिस खां गवर्नमेंट MDM हाई स्कूल ताईं रैली कढी वई। भिरिया रोड में आज़ाद पब्लिक स्कूल में कश्मीरियुनि सां यकजहती लाइ पुरवकार तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें शागिर्दनि तक़रीरूं कयूं ऐं टैबलोज़ पेश कया, जॾहिं त कश्मीरी भाइरनि जी आज़ादी लाइ दुआऊं पिणु घुरियूं वयूं। तक़रीब खे तालीमी माहिरनि अख्तर कुरैशी ऐं मजीद चौहान समेत ॿियनि कश्मीरियुनि जे हक़ में ख़िताब पिणु कयो। सोबतपुर में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि रैलियूं कढी कश्मीरियुनि सां एके जो इज़हार कयो ऐं गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में तक़रीब कोठाई वई, जंहिंखे डेप्यूटी कमिश्नर सोबतपुर बीबरक ख़ान काकड़, SSP हुसैन अहमद लहड़ी ऐं ॿियनि ख़िताब कंदे भारतीय जारियत जी मज़म्मत कई। बोज़ारवड़ा में कश्मीरियुनि सां ॿधी जे ॾिहाड़े जे सिलसिले में गवर्नमेंट डिग्री साइंस आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज में तक़रीब मुनक़िद कई वई, जिते प्रोफेसर शाह मोहम्मद शर, लेक्चरर आरिफ हुसैन अंसारी, मोहम्मद अली बोज़ार ऐं ॿियनि ख़िताब पिणु कया। बडाणी में भी कश्मीरियुनि जे हक़ में JTI ऐं क़ौमी अमन कमेटी पारां मुर्तज़ा चौक खां मुनीर अहमद भुट्टो, मौलवी मज़हर हुसैन भुट्टो, उस्ताद मोहम्मद सालेह भुट्टो ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। शिकारपुर में 5 फरवरी ॾिहाड़े ते कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती जे हवाले सां मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी तंज़ीमनि ऐं नौजवाननि पारां रैलियूं कढी वयूं। मुख्य रैली डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया पारां डेप्यूटी कमिश्नर शिकारपुर काशिफ नबी खोड़ो जी अॻवानी में जहाज़ चौक खां प्रेस क्लब ताईं कढी वई। आला गर्ल्स कॉलेज में प्रिंसिपल प्रोफेसर निघत सीमा शाह ऐं कॉलेज इंतज़ामिया पारां हिकु शानदार तक़रीब मल्हाई वई, जंहिंमें कॉलेज जी शागिर्दियाणियुनि कश्मीर जे हवाले सां तक़रीरूं, गीत ऐं बहितरीन टैबलोज़ पेश कया। इन मौक़े ते शादाब फातिमा, सनम ऐं ज़ैनब कश्मीरियुनि बाबति तक़रीरूं पिणु कयूं। घारो में तालका इंतज़ामिया पाकिस्तान उलमा काउंसिल, तहरीक लब्बैक पाकिस्तान, मुस्लिम लीग फंक्शनल ऐं ॿियनि समाजी तंज़ीमुनि पारां कश्मीरियुनि सां यकजहती लाइ SC मीरपुर साकरो सज्जाद अहमद अबड़ो, कारी दाऊद, मुफ्ती अब्दुल रहमान, मौलवी अब्दुल समी, मोहम्मद अली खटक ऐं ॿियनि जी अॻवानी में रैलियूं कढी वयूं। कंदकोट में डेप्यूटी कमिश्नर मुनव्वर अली मिठियाणी जी अॻवानी में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि, सिविल सोसाइटी ऐं शहरियुनि पारां रैली कढी वई।
कोयटा में कश्मीर रैली भरसां बम धमाको, 2 ॼणा शहीद, 3 ज़ख़्मी। बलूचिस्तान जे गादी वारे शहर कोयटा जे सरियाब रोड खां निकितल कश्मीर यकजहती रैली जॾहिं डेप्यूटी कमिश्नर ऑफिस वेझो पहुती त उते लॻायल बम ज़ोरदार धमाके सां फाटी पियो, जंहिंजे नतीजे में 2 ॼणा थॾे ते शहीद ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। धमाके बाद कानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि वाक़े वारे हंध खे कड़ो चाढ़े जांच शुरू करे छॾी आहे। जैकबाबाद में चीफ मॉनिटरिंग ऑफिसर जो जैकब न्यूज़ जी ख़बर ते नोटिस। घोसलू मास्तरनि खे अॻुवाट इतला कंदड़ बायोमेट्रिक असिस्टेंट अमजद अली दायो खे बदली करे छॾियो। कुछ ॾींहं अॻु जैकब न्यूज़ पारां ख़बर हलाई वई हुई त बायोमेट्रिक असिस्टेंट अमजद अली दायो पारां घोसलू मास्तरनि खे स्कूल पहुचण जी अॻुवाट इतला ॾियण समेत स्कूल ॿाहिरां रस्ते में ई बायोमेट्रिक कई पई वञे, जंहिं ते चीफ मॉनिटरिंग ऑफिसर जैकबाबाद ग़ुलाम महीउद्दीन बुल्लो नोटिस वठंदे खेसि यूसी नावड़ा खां गड़ी खैरो बदली करे छॾियो आहे। जैकबाबाद में मोहम्मद असलम अबड़ो पारां मोहम्मद मियां सूमरो ख़िलाफ़ तकरीर करण ते संदसि अहम इत्तेहादी मोहम्मद अमीन केहर खां माफ़ी वठण जो मुतालबो करे छॾियो। जैकबाबाद मां पीटीआई जी टिकट तां चूंडियल एमपीए वफ़ाक़ी वज़ीर सरदार मोहम्मद मियां सूमरो ऐं एमपीए मोहम्मद असलम अबड़ो जे अहम इत्तेहादी मोहम्मद अमीन केहर मोहम्मद असलम अबड़ो पारां मोहम्मद मियां सूमरो ख़िलाफ़ तकरीर करण जी मुखालिफ़त कंदे मोहम्मद मियां सूमरो सां बीहण जो ऐलान करे छॾियो ऐं मोहम्मद असलम अबड़ो खां मुतालबो कंदे चयो आहे त हू मोहम्मद मियां सूमरो खां पंहिंजे लफ़्ज़नि जी मुआफ़ी तलब करे, छाकाणि त उन्हनि जो रवैयो इंतहाई गैर मुनासिब हो। जैकबाबाद में मोटरसाइकिल ऐं कार में टक्कर, नीगर समेत 3 ॼणा ज़ख़्मी। सदर थाणे जी हद बाईपास ते सूस्की शोरूम वटि मोटरसाइकिल ऐं कार में आमो साम्हूं टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार ज़फ़रुल्लाह, संदसि मासूम पुटु नसीबुल्लाह ऐं कार सवार मोहम्मद पनाह बिरोही ज़ख़्मी थी पिया। दोदापुर वेझो 2 ज़िलनि जी पुलिस जो ऑपरेशन, केतिरा ई घर ड्राहे पट कया विया ऐं बाहियूं ॾिनियूं वयूं, 4 ॼणा गिरफ़्तार। इलाइक़े में अमन अमान जी ख़राब सूरत हाल बाद एसएसपी जैकबाबाद ऐं एसएसपी कंबर शहजाद कोट जी अॻवानी में 100 खां वधीक पुलिस मोबाइल्स ऐं बख्तरबंद गाॾियुनि वसीले ऑपरेशन कयो वियो। पुलिस ख़ान मोहम्मद ॾहाणी, ॻोठ बहारो ॾहाणी ऐं ॻोठ रमज़ान कटोहर समेत 5 ॻोठनि ते चढ़ाई करे बहारो ॾहाणी ऐं कालू कटोहर समेत केतिरा ई कच्चा घर ड्राहे पट कया ऐं केतिरनि ई कखान घरनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो, जॾहिं त मीर मोहम्मद कटोहर समेत 4 ॼणनि खे गिरफ़्तार पिणु कयो वियो। जोंगल में बागड़ी बिरादरी जे घरनि खे चुल्ह मां चिण गोथण सबबि बाहि लॻी वई, 10 घर सड़ी रख। ॻोठ मीर फज़ल इलाही ख़ान बंगलाणी में बागड़ी बिरादरी जे घरनि खे मानी पचाइण दौरान चुल्ह मां चिण गोथण सबबि बाहि लॻी वई, जंहिं सबबि अमरलाल, सतराम, रामचंदस, गुलाब, महराज, सरवाण, रोबदास, देवदास ऐं श्यामलाल जे घरनि समेत 10 घरनि खे बाहि वकोड़े वई, जंहिं सबबि संदनि घरनि में समूरो सामान सड़ी रख थी वियो। सोबतपुर में जमात इस्लामी जी रैली दौरान शरपसंदनि जो प्रेस क्लब ते हमिलो, सहाफ़ियुनि ते तशद्दुद, मोबाइल टोड़े छॾिया। लठबरदार शरपसंदनि हमिलो करे प्रेस क्लब में भंज ड्राह कई ऐं सहाफ़ियुनि खे तशद्दुद जो निशानो बणाईंदे 2 मोबाइल फ़ोन भञी छॾिया। इत्तला ते डीएसपी पहुची खेनि गिरफ़्तार करे वरितो। चुल्ह में सूमरा ऐं गोला बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो, 3 ॼणा ज़ख़्मी। मुतासिरनि जो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज। शहीद अल्लाह बख्श कॉलोनी में दुकान हलाइण तां गोला ऐं सूमरा बिरादरी विच में झेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में आबिद अली, नवीद अहमद ऐं मोहम्मद नवाज़ गोलो ज़ख़्मी थी पिया। जन जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो। मटियारी बाईपास ते ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर, नौजवान चीभाट जी फौत, 2 ॼणा ज़ख़्मी। क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार ट्रॉलर ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। जन 19 वरनि जे शाकिर अंसारी खे गणती जोगी हालत में हैदराबाद मुंतक़िल कयो पियो वञे त हू रस्ते में ई फौत थी वियो, जॾहिं त ज़ख़्मियुनि में मोहम्मद रेहान अंसारी ऐं समीर शामिल आहिनि। सखर पुलिस पारां कोश तां लाहे नौजवान खे गुम करण ख़िलाफ़ वारिसनि जो ठुल में एहतजाज। नौजवान मोहम्मद अली बुर्डो जे वारिसनि ज़ोहरा बुर्डो, जानल बुर्डो, अब्दुल नसीर ऐं करीमदाद बुर्डो जो चवणु हो त नौजवान पंहिंजी भेण सां कराची वञी रहियो हो त सखर पुलिस सिटी पॉइंट कोच मां लाहे गुम करे छॾियो आहे। हुननि आईजी सिंध खे अपील कई त नौजवान खे ज़ाहिर कयो वञे। दोदापुर वेझो पुलिस पारां खंभियल नौजवान ज़ाहिर न करण ते वारिसनि जो एहतजाज। नौजवान खे कूड़े मुक़ाबले में मारण जो ख़दशो ज़ाहिर। ॻोठ रेहान जमाली ते एसएचओ गड़ी खरो फिदा शेख पारां चढ़ाई करे गिरफ़्तार कयल नौजवान फिदा जमाली जे वारिसनि सुलेमान जमाली जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कंदे ख़दशो ज़ाहिर कयो आहे त नौजवान खे कूड़े पुलिस मुक़ाबले में क़त्ल कयो वेंदो। एसएसपी खे अपील आहे त नोटिस वठी नौजवान ज़ाहिर कयो वञे। कश्मोर वेझो कमनि जे फसल खे बाह, 2 एकड़नि ते बीठल फसल सड़ी रख थी वियो। गहलपुर वारे इलाइक़े में कमनि जी फसल खे बाह लॻण सबबि समूरो फसल सड़ी रख थी वियो। ॻोठाणनि मूजिबि फायर ब्रिगेड न पहुचण सबबि फसल सड़ी तबाह थी वियो। ऐं गड़ियसन वेझो चोरी जी अनोखी वारदात, अणसुञातल चोर ट्रांसफार्मर जा क्वाइल कढी फरार। ॻोठ एतबार खोसो में ॻोठ ॿाहिरां लॻल ट्रांसफार्मर मां चोर क्वाइल चोराए फरार थी विया, जंहिं बाबति ॻोठाणनि थाणे ते इत्तला करे छॾी। ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त तक।